वॉइस ऑफ इंडस टीवी सथ पारां आलमी इंसानियत खे ॾियारीअ जूं लख लख वाधायूं क़बूल पवनि। ॾियारीअ जे ॾींहं ते ॿरंदड़ ॾींहंनि खे अब्दी फतह हासिलु आहे। काइनात जे समूरनि इंडलठी रंगनि में उन्हनि ॾींहंनि जी रोशनीअ जा किरण आहिनि। फितरत जे समूरनि हुस्नाकियुनि में उन्हनि ॾींहंनि जी आबरू आहे। राम ऐं सीता जी चाहत सां वाॻियल हीअ ॾींहुं पूरी आलमी इंसानियत जो अलमबरदार ॾींहुं बणिजी वियो आहे, छाकाणि जो हिन ॾींहं ते राम बनवास जो जोग पचाए मोटियो हो ऐं सीता ॾीआ ॿारे संदसि आजियां कई हुई। हीअ आजियां अहिड़ी हुई जंहिंमें इश्क़ अक़ीदे जे मथां हावी हो, ऐं जॾहिं इश्क़ अक़ीदे जूं समूरियूं हदूं ओरांगे वेंदो आहे त उहो अबदियत हासिलु करे वठंदो आहे। राम बनवास जो जोग पचाए ईंदड़ उहो सूर्या हो जंहिं लाइ सीता जा जज़्बात सदा आसाइता रहिया हुआ ऐं सीता जे उन्हनि प्रार्थना ऐं ईमान राम खे सलामती बख़्शी हुई। इहो सीता जे ॿारियल ॾींहंनि जो कमाल हो जो रावण खे शिकस्त नसीब थी हुई ऐं राम खे अबदियत। वरनि पुॼाणा हिन ॾींहं ते जरथ ॾीआ झरकनि पिया। अॼु बि पूरो ॾींहुं ॾींहंनि जी रोशनीअ सां जगमगाए रहियो आहे। अॼु बि सीता आसाइती आहे, अहिड़ी आस जेका कॾहिं ख़तमु न थियणी आहे। मुर्शिद लतीफ़ केॾो न सच चयो आहे, जरथर ॾीआ ॾेह जरथर ॾीआ ॾेह वण टिण ॿधी वाटऊं, अलाह कांध अचे आसाइती आहियां। ख़ुशीअ जो हर पल मेघ मल्हारी हूंदो आहे ऐं ख़ुशीअ जो तालुक़ु कंहिं बि मज़हब या धर्म सां न हूंदो आहे। ख़ुशीअ जो तालुक़ु इंसान जे उमंगुनि ऐं जज़्बनि सां हूंदो आहे। ख़ुशीअ जो तालुक़ु मासूम ॿार जे चपनि ते टिड़ी आयल मुस्कुराहटुनि सां ईंदो आहे। जेतोणीकि उन्हनि मुस्कुराहटुनि में समाइजंदड़ ख़ुशीअ खां उहो ॿारु बिल्कुलु अणवाक़िफ़ु हूंदो आहे, पर पोइ बि उहो ख़ुशि हूंदो आहे। उन्हीअ जी ख़ुशीअ में केतिरियूं बहारियूं हूंदियूं आहिनि, केतिरियूं मेघमल्हारियूं हूंदियूं आहिनि। ॿार जो मुर्कणु वणंदड़ हूंदो आहे। अखियुनि जी मुस्कुराहट माण्हूअ खे मोहींदी आहे। जेतोणीकि मुंहिंजी इन ॻाल्हि सां केतिरनि ई माण्हुनि खे इख़्तिलाफ़ु थी सघे थो त अखियूं कीअं थियूं मुस्कुराइनि, मुस्कुराईंदा त चप आहिनि, पर मूं अखियुनि खे मुश्कंदे ॾिठो आहे। अखियुनि में लड़ी आयल लुड़कनि जे पुठियां लिकियल ख़ुशीअ खे महसूसु कयो आहे, जेको दर्द ख़ुशियुनि जो मुतलाशी हूंदो आहे। अॼु कंहिं दोस्त मैसेज कयो त हिन भेरे ॾियारीअ जा ॾीआ कंहिंसां गॾु ॿारींदे। उन वक़्तु मूंखे नारायण श्याम यादि आयो हो। राति कर मोड़िया न हुआ, सूरज लियो पातो न हो। राति कर मोड़िया न हुआ, सूरज लियो पातो न हो। कंहिं उथारे हंध सां पाछनि में उलझायो मूंखे, त मुंहिंजो ज़हन माज़ीअ में घणो पोइते हलियो वियो। असां जॾहिं अञा शऊर जी दुनिया में दाख़िल ई न थिया हुआसीं, ॿारोतर जूं विखूं खणी रहिया हुआसीं, उन्हीअ दौर में ॻोठ में ॾियारीअ जे ॾींहं ते असां बि ॿियनि ॿारनि सां गॾु ॾीआ ॿारे ख़ुशियूं मल्हाईंदा हुआसीं। को बि दीन धर्म जो वेछो न हूंदो हो। असांजे वॾड़नि बि कॾहिं असांखे अहिड़ो वेछो रखण जो सबक़ु ई न पढ़ायो हो, बल्कि असांजा वॾड़ा बि उन ख़ुशियुनि में शरीक थींदा हुआ। मूंखे ॾींहंनि जो उहो टिमकण कॾहिं बि न विसरियो आहे ऐं न कॾहिं विसरंदो, छाकाणि जो ॾींहंनि जी उन्हीअ रोशनीअ में मूंखे बि धरतीअ जो अक्सु नज़र ईंदो हो। तोड़े जो मुंहिंजी उमिरि उन वक़्तु धरतीअ जी अहमियत खे सम्झण जेॾी न हुई, उन जे बावजूद बि मुंहिंजे अंदर में धरतीअ लाइ उनसियत हुई, प्यार हो। तॾहिं त रुमानवी शाइर अयूब खोसे बि ॾियारीअ जे ॾींहंनि खे मिटीअ जो फ़लसफ़ो कोठियो आहे। ॾियारीअ जा ॾीआ ॿारे निहारी थी सितारनि ॾे, ॾियारीअ जा ॾीआ ॿारे निहारी थी सितारनि ॾे, लॻे थो उभ ॾियारी आ, लॻे थो आसनियो को, लॻे थो उभ ॾियारी आ, लॻे थो आसनियो को, वञे थो जो बहारुनि ॾे, ॾियारी ॿियो त कुझु नाहे, मिटीअ जो फ़लसफ़ो आहे। जेके ईद जे ॾींहं ते हूंदियूं हुयूं। जॾहिं ॾियारीअ जे ॾींहंनि सां असां रातियुनि खे रोशन थींदे ॾिठो हो, जॾहिं होलीअ जे रंगनि में रंगजी असां रीटा थींदा हुआसीं, त सच मञियो असांजे वजूद में के बि वेछा न बचंदा हुआ। पर अॼु जॾहिं उहे ॾिहाड़ा असांजे साम्हूं अचनि था ऐं उन्हनि खे मल्हाइण जी ॻाल्हि करियूं था, त फ़तवाऊं जारी थियो थियूं वञनि, दरियो कोठियो थो वञे। मुंहिंजी दिलि चवे थी त हिन ॾियारीअ जे ॾींहं ते कंहिं मंदर में वञी को ॾीओ ॿारियां, के पल ॾींहंनि जे ॾियाटनि सां मन खे पिरभायां, पोइ भले त संसार थी वञा। पर को त हुजे जंहिंसां गॾिजी को ॾीओ ॿारिजे,
को त हुजे जंहिंसां गॾिजी ख़ुशियुनि जा के सांग सजाया वञनि। दिलि त रोईंदी रही दीप ॿारियो न थियो, दिलि त रोईंदी रही दीप ॿारियो न थियो, राति ॾियारी हुई तोखां सारियो न थियो। हूअं त हर ॾींहुं ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे, पर के ॾींहं मुक़दस हूंदा आहिनि। किन ॾींहंनि जी ख़ुशी मुनफ़रिद हूंदी आहे। के ॾींहं रिवायतुनि जो भरम रखण जा ॾींहं हूंदा आहिनि, त के ॾींहं मेल मेलाप जा ॾींहं हूंदा आहिनि। ऐं ॾियारीअ जो ॾींहुं बि अहिड़नि ॾींहंनि मां हिकु आहे। हीउ ॾींहुं रुॻो मेल मेलाप जो न आहे, पर हीउ ॾींहुं वचन पाइण जो ॾींहुं आहे, वचन वरजाइण जो ॾींहुं आहे, कंहिंजे अचण जो ओसीअड़ो, कंहिंसां मिलण जी मोह। ऐं यकीननि जेके ॾींहं वचन विरचाइण जा हूंदा आहिनि, उहे ई ॾींहं वधीक अहमियत लाइक़ु हूंदा आहिनि। उहे ॾींहं ई सदा लाइ यादगार बणिजी वेंदा आहिनि। तॾहिं त नारायण शाम कंहिं आसिरवंद अखरनि जे ओसीअड़े खे भापींदे चयो हो, अचिणो हो केरु घर खे सजाइण ईअं लॻीअं, अचिणो हो केरु घर खे सजाइण ईअं लॻीअं, सिंगार जो ख़्याल बि दिलि तां वई लही। मूं ॾियारीअ जो ज़िक्र केतिरनि ई तारीख़ जे किताबनि में पढ़ियो आहे, पर मूं ॾियारीअ जी ख़ुशीअ खे सिर्फ़ु शाइर जे अख सां ॾिठो आहे। मूंखे शाइरीअ मां ई ॾियारीअ जी हक़ीक़ी ख़ुशीअ जो लुत्फ़ु मिलियो आहे। मूं शेख अयाज़ खां वेंदे अयूब खोसे ताईं, शाह लतीफ़ खां वेंदे अदल सूमरे ताईं केतिरनि ई शाइरनि जी शाइरीअ में ॾियारीअ जे ॾींहंनि खे रोशन थींदे ॾिठो आहे। चंड तारनि जी सेज सजाए ऊंदाहीअ खे दूरि भॻाए, चंड तारनि जी सेज सजाए ऊंदाहीअ खे दूरि भॻाए, छेरूं पाए मुर्क विरहाए मिठड़ा गीत ख़ुशीअ जा ॻाए, छेरूं पाए मुर्क विरहाए मिठड़ा गीत ख़ुशीअ जा ॻाए, ॿीहर भाग भलारी आई, आई असां वटि ॾियारी आहे। उमेदु कजे थी त दोस्तो ॿियनि लेखकनि जे लिखियल लेख वांगुरु तव्हांखे हीउ लेख बि घणो पसंदि आयो हूंदो। महिरबानी।